रिपोर्ट महबूब अली चांडियो। सिजावल जूने जो भरसा गोठ कोराई लाड़े वट नामालूम तेज रफ्तार ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर लगण जे नतीजे में गोठ लुकमान ब्रोही वासी नौजवान गुलाम मोहम्मद ब्रोही सख्त जख्मी थी पियो। तफसील मूजिब कोराई लाड़े वट नामालूम ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर लगण सबब गोठ लुकमान ब्रोही वासी नौजवान गुलाम मोहम्मद ब्रोही सख्त जख्मी थी पियो। ट्रक ड्राइवर ट्रक समेत मौके वारे हंध खां फरार थी वियो आहे। अहिड़े वाक़े जो इतला मिलण ते सिजावल जूने जो थाणे जी पुलिस पहुची जख्मी नौजवान खे सिविल अस्पताल मीरो खान खणाए पहुती, जिते जख्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो आहे। होॾां अहिड़ो वाक़ियो पेश अचण खां पोइ फोती नौजवान गुलाम मोहम्मद ब्रोही जे घर में मातम मची वियो। घर भातियुनि खे बेहोशी जा दौरा पवण लॻा।